प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मुक़ाबलो। समूरो इख्तियार यसु वटि ई आहे। इहो ई मुक़ाबलो खटंदो। सूप जो प्यालो मेज़ ते पयल हो, पर के कुझु न खाधो। 2 जॻहियूं ख़ाली आहिनि। छा इहे हमेशा ख़ाली रहंदियूं? हिन जो को बि फ़ाइदो न थी रहियो आहे। असां 30 सालनि खां स्कीमूं में कमु करे रहिया आहियूं ऐं उन्हनि खे यसु जे बारे में ॿुधाए रहिया आहियूं, पर इहे यकीन ई नथा कनि। उन्हनि जा दिलि एतिरा त थधा आहिनि जीअं बर्फ़ हुजे। ऐं हाणे ही थी रहियो आहे। 2 मिशनरी ऐं 3 स्कीमूं बर्फ़ ते गाॾी हलाए रहिया आहिनि ऐं इहे नथा ॼाणनि त वॾियूं छोलियूं अची रहियूं आहिनि। इहे माण्हू मरी वेंदा ऐं जादूगर बि असां ते खिलंदो। असां हार न मञीदासूं। असां दुआ कंदासूं। जेकॾहिं यसु चाहे त उन्हनि खे बचाए सघे थो। आसमान ऐं ज़मीन जो समूरो इख्तियार हुन खे ॾिनो वियो आहे। जॾहिं इहा दुआ करे रहिया हुआ त समुंड में घणी हलचल थी। वॾी छोलियुनि समुंड जे बर्फ़ जे परत खे टोड़े छॾियो। 5 स्कीमूं पंहिंजे बर्फ़ वारी गाॾी ते पंहिंजी ज़िंदगी लाइ रड़ियूं करण लॻा। बर्फ़ टुटी रही आहे, पाण मरी वेंदासीं। कुतनि खे तेज़ दौड़ायो। हलो महफ़ूज़ किनारो ॻोल्हियूं। कुत्ता तमामु तेज़ दौड़िया। हवा में हिकु फुहारो फुटियो। बर्फ़ जे वॾनि टुकरनि रस्तो बंदि करे छॾियो। इहे तक़रीबन बेहोशी जी हालत में जबलनि ताईं पहुता। उन्हनि जी बर्फ़ वारी गाॾी आसमान ऐं पाणी जे विच में लटकी वई। कुत्ता वधीक न भॼी सघिया। मूसा वापसि फिरियो। हुन जो दिलि ॼाण बंदि थी वियो हुजे। बर्फ़ जी हिकु वॾी चादर उन्हनि ॾांहुं आई। इहे हुन बर्फ़ जे करे जबल सां चिपजण वारा हुआ। मूसा यसु खे पुकारियो, मालिक यसु, असांजी मदद कर। हिकु वॾी ज़ोरदार आवाज़ सां इहा बर्फ़ जी चादर हुन जी बर्फ़ वारी गाॾी ॾांहुं कार खणण वारी मशीन वांगुरु ऐं उन खे खणी किनारे ॾांहुं उछलाए छॾियो। बची विया, असां बची विया। पोइ वरी हिकु ॿी वॾी छोली आई ऐं सभिनी खे झटको लॻो। इहे माॻे आला थियल ऊंची ऐं महफ़ूज़ जॻह ते चढ़ी विया। उन्हनि खे 9 ॾींहं ताईं वॾे ख़तरे खे बर्दाश्त करणो पियो ऐं पोइ आख़िरकार जॾहिं बर्फ़ ॿीहर ॼमी मज़बूत थी वई त इहे घर वञी सघिया। ख़ुदा उन्हनि जी हिफ़ाज़त कई हुई। कोली उन्हनि खे परे खां ई ॾिसी वरितो। कुप्पा, उहे अची रहिया आहिनि। इहा अची रहिया आहिनि। केर? मिशनरी। यसु मुक़ाबलो खटे वियो आहे। नामुमकिन। 9 ॾींहनि खां पोइ को बि वॾी छोलियुनि जे ख़तरे मां बची वापसि नथो अची सघे। जादूगर उनखे आगाह करण बग़ैर ई उन्हनि खे समुंड में गाॾी खणी वञण ॾिनी। ख़राब हालत में बि महफ़ूज़ इहे माण्हू वापसि घर मोटी आया। ही ख़ुदा जो हिकु मौजो आहे। कुप्पा ही ॼाणे वरितो ऐं यसु ते यकीन कयो। ख़ुशी मां को डोड़ी इबादत गाह ॾांहुं वियो ऐं घंटियूं वॼाए छॾियूं। उन वक़्त खां घणाई स्कीमूं माण्हू यसु ते ईमान आणे चुका हुआ। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।